ख़िताब कंदे डॉक्टर ताहिरुल कादरी चयो त 17 जून जे शहीदनि जा वारिस अकेला न आहिनि, खेनि ख़रीद नथो करे सघिजे ऐं न ई वरी दुनिया जी का ताक़त डिॼारे सघे थी। कोई ताकत इंसाफ से आपको दूर नहीं कर सकती। संदसि चवणो त पानामा केस में चोर त पकड़िजी चुको आहे, पर 14 बेॾोही इंसाननि जी रत सां होली खेॾंदड़ कातिल शहबाज शरीफ अञा बचियल आहे। जो पनामा केस में चोर पकड़ा गया, जिसने 17 जून को गोलियों से 100 जिस्म भून डाले, जिसने 17 जून को अपने हुक्म के जरिए 14 लाशें, इंसानी लाशें गिरा दी, जिसने बेगुनाह इंसानों के खून से होली खोली, वो कातिल बाकी है और उसका नाम है शहबाज शरीफ। डॉक्टर ताहिरुल कादरी चयो त नवाज शरीफ 70 सालनि खां तमाशे जी ॻाल्हि करे थो, पर हू चए थो त 35 सालनि खां त नवाज शरीफ तमाशो लॻायो आहे। हुन चयो त नवाज शरीफ 30 साल मुख़्तलिफ़ वक़्तनि ते इक़्तिदार में रही रुगो पंहिंजे ख़ानदान खे ख़ुशहाल बणायो आहे। संदसि चवणु हो त नवाज शरीफ वोट जो तक़दुस बहाल कराइण जी ॻाल्हि करे थो, पर हू ॿुधाए त इन तक़दुस खे पायमाल कंहिं कयो आहे। छांगा मांगा जी सियासत संदसि दौर में मुतारिफ़ कराई वई। इस मुल्क में छांगा मांगा सियासत को मुतारिफ आपने करवाया। एनपीएस को इकट्ठा करके छांगा मांगा कौन ले गया था? डॉक्टर ताहिरुल कादरी चयो त नवाज शरीफ 80 जे ॾहाके में एमपीएस ऐं एमएनएस ख़रीद करे ऐं सदर सां गॾिजी बेनज़ीर भुट्टो जी हुकूमत ख़त्म कराई। जब बेनज़ीर भुट्टो प्राइम मिनिस्टर बनी और 1.5 साल के अंदर उनकी हुकूमत तुड़वा दी वक्त के सदर के हाथों। हुन चयो त नवाज शरीफ पाण खे वज़ीर आज़म जे उहिदे तां हटाइण बाबति बि सवाल करे थो, पर जंहिंजे जवाब जी खेसि ख़बर आहे। डॉक्टर ताहिरुल कादरी चयो त दुनिया जी का बि ताक़त नवाज शरीफ ऐं शहबाज शरीफ खे फाही चढ़ण खां नथी बचाए सघे। पाकिस्तान अवामी तहरीक जे सरबराह चयो त इनकलाब जो नारो हणण ते नवाज शरीफ खे शर्म अचणु घुर्जे। हुन चयो त 14 माण्हुनि जा लाश केराईंदड़ कहिड़े मुंहं सां इनकलाब जी ॻाल्हि करे थो। संदसि चवणु हो त हू वज़ीर आज़म बणिजी इस्लामाबाद हलियो वियो ऐं करप्शन लाइ भाउ खे पंजाब जो वॾो वज़ीर बणायो। हाणे उहे आइन मां अमानत ऐं दयानत जूं शिकूं ख़त्म कराइण चाहिनि था। डॉक्टर ताहिरुल कादरी चयो त शहबाज शरीफ चवे थो त अशराफिया मुल्क खे लुटियो, पर हू सम्झनि था त अशराफिया त शरीफ खानदान आहे जंहिं मुल्क खे फुरियो ऐं लुटियो। आप कह रहे अशराफिया लूट के खा गए। शहबाज शरीफ साहब, आप सच बोल रहे हैं, वाकई अशराफिया लूट के खा गए। अशराफिया कौन है? नवाज शरीफ और शरीफ शहबाज शरीफ और उनकी खानदान की सल्तनत। हुन मॉडल टाउन सानहे बाबति जस्टिस बाकिर नजफी कमीशन जी रिपोर्ट पधरी करण जो मुतालबो कंदे चयो त शहबाज शरीफ पाण दावा कई हुई त जेकर रिपोर्ट में खेसि ज़िम्मेवार करार ॾिनो वियो त हू हुकूमत छॾे ॾींदो। डॉक्टर ताहिरुल कादरी चयो त ईद खां पोइ फैसलाबाद में धरणो हयो वेंदो, जॾहिं त मुल्तान ऐं रावलपिंडी में रैलियूं कढियूं वेंदियूं।